टंडोलयार मिठी जो प्रेमी जोड़ो शादी बाद टंडोलयार तहफ़ुज़ जी अपील लाइ पहुची वियो। ख़बर मूजिब मिठी जे ॻोठ प्यारो तड़ जो रहवासी मीर खान समो ऐं भील बिरादरी सां तालुक़ रखंदड़ गुॾी मज़हब तब्दील करे मुसलमान थियण बाद शादी करे तहफ़ुज़ लाइ टंडोलयार पहुता, जिते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे नारी चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पीर अयूब जान सरहंदी वटि मज़हब तब्दील करे मीर खान समो सां शादी कई आहे ऐं हाणे मुंहिंजो इस्लामी नालो आयशा आहे, पर शादी करण खां बाद असांजा माइट असां ॿिन्ही जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। असां मीरपुर ख़ासी अदालत में तहफ़ुज़ जी दरख़्वास्त पिणु दाख़िल कई आहे, जंहिं ते अदालत असांखे तहफ़ुज़ फ़राहम करण जो हुकुम ॾिनो आहे, पर हाणे मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं उनजे माइटनि खे तंग करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम लॻाए कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हुन चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां मज़हब तब्दील करे निकाह कयो आहे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नारी जे मुड़ुस मीर खान समो चयो त मूं कंहिंखे बि अगवा नाहे कयो, इल्ज़ाम लॻाए परेशान कयो पियो वञे। हुन चयो त असां शरीयत मुहम्मदी तौरु मज़हब तब्दील करे निकाह कयो आहे ऐं SSP मिठी समेत वसवारनि खे अपील थो करियां त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे ग़रीबी ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।